अस्सलाम वालेकुम नाजरीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। नाजरीन, मुल्की सियासी सूरत हाल हिकु तरफ़ नून लीग ऐं ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी, पर पीपल्स पार्टी ऐं नून लीग हिकु तरफ़ सियासी तौर ते इख़्तिलाफ़ात उन्हनि जा साम्हूं आया, त ॿिए तरफ़ पीटीआई ख़ासि तौर ते हींअर हिकु दफ़ो ॿीहर स्ट्रीट पावर जेका आहे आज़माइण जे लाइ सरगर्म आहे। ख़ासि तौर ते सोहेल आफ़रीदी साहब जेके ख़ैबर पख्तूनख्वा जा वज़ीर आला आहिनि, उन्हनि 27 सेप्टेंबर ते ऐलान कयो आहे त 27 सेप्टेंबर ते हाणे वरी इस्लामाबाद जो रुख कबो, वरी जेको आहे डी चौक जो रुख कबो ऐं 20 लख माण्हू जेके आहिनि उहे रोडनि ते आणिया वेंदा। ॿिए तरफ़ पीटीआई जेका आहे उनमें मुख़्तलिफ़ धड़ा बि मौजूदु आहिनि। के चवनि था कि प्रोटेस्ट करणु खपे, या जीअं कुझु ॾींहं पहिरियां पाण ॾिठोसीं सलमान अकरम राजा साहब जेके आहिनि उन्हनि बि जेके MPAs आहिनि या पीटीआई अॻवान आहिनि उन्हनि ते नाराज़गी जो पिणु इज़हार कयो त जॾहिं अलीमा ख़ान साहिबा या ॿिया जेके अॻवान आहिनि पीटीआई जा उहे उते मौजूदु हुजनि था कोर्ट में, जॾहिं बि बानी पीटीआई जो हिकिड़ो केस अचे थो त उते ॿिया अॻवान छो नथा पहुचनि। उनखां अलावा इन ते त पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेका ई 27 सेप्टेंबर ते जेका कॉल ॾिनी वई आहे उनखां पहिरियां बि फाइनल कॉल, शॉर्ट कॉल, इहे सॼो हिकिड़ो मरहलो पीटीआई जो रहियो आहे। पीटीआई हिन महल ताईं जेका स्ट्रॉन्ग अपोजिशन तौरु जेका पार्टी आहे उहा साम्हूं न अची सघी आहे। जॾहिं थोरो गुज़िरियल हुकूमत जी ॻाल्हि कयूं, जॾहिं पीटीआई जी गवर्नमेंट हुई त उन टाइम PDM सरकार ख़ासि तौर ते पीटीआई खे तमामु घणो टफ टाइम ॾिनो हुयो। इस्लामाबाद जो रुख कयो, जंहिंमें बिलावल साहब प्रोटेस्ट कयो, इस्लामाबाद जो रुख कयो। उनखां अलावा मौलाना साहब जेको आहे उहो बि इस्लामाबाद में हिकिड़ो वॾो प्रोटेस्ट कयो। पर उनखां पोइ हींअर जेका PDM जी हुकूमत आहे या स्पेशली जेका पीपल्स पार्टी ऐं नून लीग जी हुकूमत आहे उनमें पीटीआई बार बार कोशिशि कंदी रही आहे, पर उन बावजूद बि को पॉज़िटिव रिज़ल्ट जेको आहे उहा हासिल न करे सघी आहे। ॿिए तरफ़ जेका पीपल्स पार्टी आहे उहा नून लीग सां अॻिते हलण जे लाइ हींअर माज़रत करे छॾी आहे। अॻिते हलण जे हवाले सां उन्हनि हिकिड़ो इशारो ॾेई छॾियो आहे त वधीक नून लीग सां नथो हले सघिजे। छा इहो पॉसिबल आहे त पीटीआई ऐं पीपल्स पार्टी पाण में इतिहाद थी करे हुकूमत खे टफ टाइम ॾियनि? छाकाणि त बिलावल साहब इन ॻाल्हि जी ख़्वाहिश जो इज़हार पिणु कयो आहे त असां अपोज़िशन में वेहणु चाहियूं था, पर इजाज़त नथी मिले। हाणे उन्हनि इहो कंहिं इशारो कयो, कंहिंखां उन्हनि खां इजाज़त नथी मिले, इहो हिकिड़ो अलॻि सवाल आहे। पर उनखां अलावा हाणे जेका नवाज़ शरीफ़ साहब आहिनि मुस्लिम लीग नून जा क़ाइद, उन्हनि पारां छंछरु ॾिहाड़े ते आला सतह कमेटी जो या आला सतह पार्टी जो इजलास तलब कयो वियो आहे, जंहिंमें आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म जे हवाले सां या उनखां अलावा नवां सूबा या इंतिज़ामी यूनिट ते जेका उन्हनि जी पार्टी पॉलिसी आहे उहा वाज़े थींदी। ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी नवनि सूबनि जे हवाले सां, इंतिज़ामी यूनिट जे हवाले सां पार्टी पॉलिसी वाज़े करे छॾी आहे। ऐं ॿियो तरफ़ इहो बि वॾो अहम सवाल आहे त हाणे क़ौमी असेंबली में जेको आहे उनजो बि इजलास तलब कयो वियो आहे। 17 अगस्त ते क़ौमी असेंबली जो इजलास बि थींदो। उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त मुल्की जेका हालात आहिनि हिकु तरफ़, ॿिए तरफ़ जेका सियासी सूरत हाल आहे उहा केॾांहुं पई वञे। छा पीटीआई जेका आहे उहा जेको हिन दफ़े प्रोटेस्ट कंदी, छा उन प्रोटेस्ट उन्हनि जो असराइतो प्रोटेस्ट साबित थींदो, या उनखां अलावा जेका पीपल्स पार्टी आहे उन हवाले सां नून लीग मां जेके उन्हनि जूं नाराज़गियूं आहिनि या हालिया आज़ाद कश्मीर जो जेको इलेक्शन आहे उन मां उहे नून लीग ते धांधली जा एलिगेशन्स मढ़नि पिया, उनखां पोइ छा उन्हनि जा मामला जेके आहिनि वधीक ख़राब थींदा या सेटल डाउन थी वेंदा? उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाण खे हींअर प्रोग्राम में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार रज़ा खट्री साहब। रज़ा खट्री साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में टाइम ॾियण जे लाइ। रज़ाक साहब, कीअं पिया ॾिसो सूरत हाल खे? पहिरियां पाण ॻाल्हि ॿोल कयूं ही पीपल्स पार्टी ऐं नून लीग आज़ाद कश्मीर जी जॾहिं इलेक्शन शुरू थी उनखां पहिरियां बि कैंपेन्स में बि हिक ॿिए ख़िलाफ़ सख़्त स्टेटमेंट्स ॾिनियूं। वरी आज़ाद कश्मीर में जेके मरहला गुज़रिया इलेक्शन जा उनमें बि हिक ॿिए मथां फॉर्म 47 जा एलिगेशन्स मढ़िया विया। पर हाणे जेका उन्हनि जी नाराज़गी आहे उहा वधे थी पई। उहा ॿी ॻाल्हि आहे त नून लीग जा जेके अॻवान आहिनि राणा सनाउल्ला, डॉक्टर तारिक फज़ल चौधरी साहब उन ॻाल्हि जी तरदीद कंदा रहनि था पिया, पर पीपल्स पार्टी बार बार उन्हनि जा अॻवान प्रेस कॉन्फ्रेंस करे नून लीग मां नाराज़गी जो इज़हार कनि पिया। हाणे 17 अगस्त ते क़ौमी असेंबली जो इजलास बि तलब कयो वियो आहे। अवां छा पिया सम्झो, छा नून लीग जेका आहे पीपल्स पार्टी खे मञाए वेंदी, या राणा सनाउल्ला साहब जेका ॻाल्हि कई त ही इलेक्शन खां पोइ वरी फर्मा बरदार थी वेंदा, ही सिर्फ़ु इलेक्शन जी हद ताईं अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट्स ॾियनि पिया? अवां छा पिया सम्झो हींअर पीपल्स पार्टी इलेक्शन खां पोइ, इलेक्शन त गुज़री वई, हाणे पीपल्स पार्टी जो रवैयो नॉर्मल थी वेंदो, टेम्परेचर लो थी वेंदो, या उनखां अलावा पीपल्स पार्टी को प्रैक्टिकली नून लीग मां अलॻि थियण जे हवाले सां का हिकमत अमली जोड़ींदी? महिरबानी अवां जी
हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त हाणे पीपुल्स पार्टी ते इहो टाइम अची वियो आहे जो उनजे ई कुलनि ते या उनजे सहारे ते बीठल हुकूमत उनजे लाइ हुकूमत जो इंतिहाई अहम वज़ीर या मुशीर चवे थो त पीपुल्स पार्टी कुझु कोन कंदी। इहा ॻाल्हि ठीकु करे थो राणा सनाउल्ला। बुनियादी तौर ते प्रॉब्लम असल में इहो आहे त इलेक्शन कश्मीर जी थी उनमें ईअं ई थियणो हो। पीपुल्स पार्टी जी जुरत या हिमत जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त इहा जेका हिननि ख़बर हलराई हुई पंहिंजे ई पार्टी जे ग्रुप में रखी उनमें ज़रीन जे हवाले सां ख़बर इहा हलराई त असां इहो तय कयो आहे, पीपुल्स पार्टी इहो तय कयो आहे त हू पार्लियामेंट में कानून साज़ी जे दौरान को बि तावन न कंदी। त कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? ज़ाहिर आहे मुस्लिम लीग नून सां हिननि जो इत्तेहाद हिननि जी मर्ज़ी सां थियो ई न आहे। हिननि जो इत्तेहाद हिकिड़ो ज़ोरी जी शादी आहे, यानी हिकिड़ो टेम्पररी अरेंजमेंट आहे। इहो आरज़ी वक़्तु केतिरो डिघो हले थो इहो हिकिड़ो ॿी ॻाल्हि आहे। पर मूंखे नथो लॻे त को पीपुल्स पार्टी आख़िरी हद ताईं हली वञे। ठीकु आहे, ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, नाज़ नख़रा थींदा, कुझु शयूं ॿुधाइबियूं, कुझु ॾेखारिबियूं ऐं उनखां पोइ वरी मामला सिधा थी वेंदा। 17 अगस्त ते क़ौमी असेंबली जो इजलास थींदो, सेनेट जो बि सॾायो वियो आहे ऐं जेकॾहिं कोई इहो सम्झे थो त उते को वॾो आसमान किरी पवंदो, कुझु बि कोन थींदो। पीपुल्स पार्टी में हाणे उहा पोज़ीशन ई नाहे रही। सो ॾिसो था हिन वक़्तु कुझु वक़्तु अॻु में जेको सूबनि जो राग शुरू कयो वियो हो, बुनियादी तौर ते ॻाल्हि मीडिया में मूंखे यादि पवे थो शायदि थोरी ई उन फोरम ते का उथारी वई त हिते कंहिं सवाल ई कोन कयो त माण्हू आम माण्हू त इहो मुतालबो किथे बि कोन कयो आहे, न पंजाब में कयो न साउथ पंजाब मां थियो। उते ऑलरेडी अॻु में जे हवाले सां हिकिड़ी हिमायत मौजूदु आहे, पर पख्तूनख्वा मां बि का ॻाल्हि कोन आई, बलूचिस्तान मां बि कोन आई, सिंध मां बि कोन आई। हिननि खे इहो कहिड़ो मथे जो सूरु पियो जो सूबनि जी ॻाल्हि शुरू कई। बुनियादी तौर ते ॻाल्हि सोचण जी इहा आहे त इहो सॼो बहस कराए कुझु अहिड़ियूं शयूं हुयूं जिन ते पर्दो विझणो हुयो। उन मां हिकिड़ी कश्मीर जी इलेक्शन थी, कश्मीर जे अंदरि जेको कुझु मुज़ाहिरा वग़ैरह थिया पिए दॿाइणो हो हिन सॼी सूरत जे अंदरि, उनमें बि कामयाबी थी। बाक़ी बलूचिस्तान जा मामला आहिनि ऐं पख्तूनख्वा जा मामला आहिनि, उहे हलनि था। सो असल में हिकिड़ी ॾेखारे ऐं ॿी जेको आहे सो हणण वारी सॼी इहा प्रैक्टिस आहे। पीपुल्स पार्टी उनमें बराबरि जी शरीक हुई। तव्हांखे मूंखे ॿुधायो पीपुल्स पार्टी हिन सॼी सूरत जे अंदरि का वज़ाहत कई त को असांखे चयो वियो आहे या सूबनि जो मामिलो इंतिहाई संजीदा थी वियो आहे ऐं बिलावल साहब जो इंतिहाई लाइटर मूड में इहा ॻाल्हि करणु त जेकॾहिं सूबा राज़ी हूंदा त सूबा ठहंदा, न त कोन ठहंदा। हिकिड़े लेखे उनजी ॻाल्हि इन सेंस में ठीकु हुई त ज़ाहिर आहे अवाम त सिंध जो राज़ी आहे कोन। अवाम पीपुल्स पार्टी खे हिन हवाले सां मैंडेट बि कोन ॾिनो हो त को वेही सूबाई असेंबली मां करारदाद पास कराए 2/3 मेजॉरिटी सां सिंध जूं हदूं तक़सीम करियो। सिंध में सूबे जी विरासत जे हवाले सां एतिरी रेड लाइन शदीद क़िस्म जी रेड लाइन ठहियल आहे, जेकॾहिं पीपुल्स पार्टी इहो तसवर बि करे त शायदि उनजो उते रहण ई मुश्किल थी पवंदो। सो उनखे हटाइणो आहे पीपुल्स पार्टी खे इहा बि ख़बर आहे त सिंधी माण्हुनि जो रिएक्शन छा थी सघे थो। पीपुल्स पार्टी खे गुज़िरियल साल जो बि तजुर्बो आहे कैनालनि वारो। पीपुल्स पार्टी खे उनखां अॻु में इहो मुशाहिदो करे चुकी आहे मुशरफ दौर में त कालाबाग डैम जे हवाले सां आम माण्हू जो छा रिएक्शन हो, पीपुल्स पार्टी उनमें शामिल हुई उन तहरीक में। सो बुनियादी तौर ते इहो जेकॾहिं को सम्झे थो नून लीग सां हिननि ही को आख़िरी हद ताईं हलिया वेंदा, हुकूमत खां दार थींदा, कुझु कोन थींदो। इहो गाॾो ईअं ई हलंदो, साॻी पघार ते कमु थींदो। ऐं तव्हां ॾिसो त हाणे वरी सेनेट जा इलेक्शन थियणा आहिनि, ज़ाहिर आहे हुनमें चेयरमैन सेनेट जो मामिलो आहे, हुनमें नून लीग पंहिंजी ॻाल्हि कंदी। कल टियों ॾींहुं खां हिकिड़ो नून लीग जे अॻुवाननि इहो नओं बहस शुरू कयो त 2.5 सालनि जे लाइ बलूचिस्तान जी हुकूमत त पीपुल्स पार्टी वटि बि हाणे 2.5 सालनि जे लाइ हुनखे असांखे ॾियणी पवंदी। यानी बजाए उन्हनि खे कोई स्पेस ॿियो मिलण जे जेका बलूचिस्तान में हुकूमत आहे जेका बज़ाहिर पीपुल्स पार्टी जी आहे पर असल में पीपुल्स पार्टी जी आहे कोन, उहो नून लीग चवे थी त इहा असां वटि अच्छा नून लीग खे हटाइणो आहे। ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे इस्टेब्लिशमेंट कतई इहो ॻाल्हि नथी चाहे त जेको सिस्टम जहिड़ो बि आहे हाइब्रिड सिस्टम आहे, जेको बि हले थो हाइब्रिड प्लस आहे, इहो ईअं ई कंटिन्यू हलंदो।
जेसि ताईं मामला सिधा नथा थियनि ऐं उहे मामला सिधा कॾहिं थींदा इहो मामला हलाइण वारनि खे ख़बर कोन्हे। इन करे त आलमी हालतूं जेके आहिनि उहे कीअं बहितर थींदियूं की कोन थींदियूं उनमें पाकिस्तान त सवाइ हिकिड़े टियाकड़ जे ॿियो को उनजो रोल कोन्हे। उनमें कोशिश बि करे पियो पर अंदरूनी हालतूं ऐं जेके गवर्नेंस जो मसइलो आहे उहो इंतिहाई सीरियस आहे। हा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि नज़र अचे थी त 17 अगस्त ते जेको हीउ इजलास थींदो उनमें शायदि 28वीं तरमीम जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं। उनमें ज़ाहिर सूबनि जो मामिलो कोन हूंदो पर लोकल बॉडीज़ जो थी सघे थो ॿिया मामला थी सघनि था। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा त अॼु जेको सदर साहब साइन करे छॾी आहे 2 ॾींहं अॻु में जजिस वारी समरी ते पघारूं ॿीणूं थी वियूं आहिनि वाह वाह लॻी पई आहे ऐं साहब जो बोलबाला थी वियो आहे उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। सो वन साइडेड ट्रैफिक हले थी माण्हू ते टैक्स तव्हांजे साम्हूं आहे। डीज़ल ते लेवी वधाई वई आहे जेका सूरत हाल आहे। माण्हू वीचारा ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। तव्हां अंदाज़ो लॻायो त महांगाई जी हद इन हद ताईं पहुची वई आहे त जेकॾहिं को माण्हू 1.5-2 लख रुपया कमाए थो शहर में रहे थो उनजी पूरत नथी थिए। बिल्कुलु जेके माण्हू पंहिंजी गाॾी अफोर्ड करे सघनि था उहे तव्हां बिलीव कयो उहे शहरनि जे अंदरि इन ड्राइव या इहो जेके सर्विसिस आहिनि उहा सर्विसिस ते गाॾियूं हलाइनि था टैक्सी हलाइनि था। ऐं ॿी ॻाल्हि इहा त इहो सर्वे थिए नथो इन करे जेकॾहिं हुकूमत चाहे त एप्लीकेशन जे ज़रिए सॼी डेटा बि कढी सघे थी। त हाणे जेकॾहिं मिडल क्लास लोअर मिडल क्लास जा माण्हू इन हद ताईं पहुता आहिनि आम माण्हू जी छा सूरत हाल हूंदी। पर सियासी पार्टियुनि जो इहो मसइलो न आहे। सियासी पार्टियूं खे ॿुधायो त जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे मुकमल तौर ते आम माण्हुनि जे मसइलनि खां लातालुक़ आहिनि। उनजे नतीजे में एॾी सियासत खां माण्हू परे थी विया आहिनि जो हाणे उन्हनि खे लॻे थो त इहा जेका मौजूदा सियासत आहे इहा उन्हनि जी नुमाइंदगी नथी करे। ही नुमाइंदगी उन्हनि धुरनि जी करे थी जिन हिननि खे पावर में आंदो जिन हिननि खे फॉर्म 47 जे तहत इक़्तदार ॾियारियो हाणे थधनि कमरनि में वेठा आहिनि पावर इंजॉय कनि था यस। थोरो घणो ई सही। अच्छा ऐं ॿी रज़ाक साहब ॻाल्हि इन इहा खां अलावा हिन वक़्तु ज़ाहिरा जीअं मां ॻाल्हि कई महांगाई जी छा सूरत आहे इकोनॉमिकली तमामु घणा क्राइसिस आहिनि हर दफ़ा असांखे IMF वटि वञिणो थो पए ऐं उनखां अलावा 2027 में बि ख़ैर सां IMF वटि वेंदासीं। IMF जी मर्ज़ी खां सवाइ न असां पेट्रोल प्राइस सेट करे सघूं था न असां जेको आहे बिजली जी जेका प्राइस आहे उहा सेट करे सघूं था न असां बजट सेट करे सघूं था। हिकु तरफ़ इहो पहलू पर जेका सूरत हाल आहे उनमें अपोज़िशन हिन वक़्तु एॾी कमज़ोर छो थी वई आहे हालांकि जेका पीपल्स पार्टी आहे अंदरूनी तौर उहा बि नून लीग मां ख़ुशि न आहे। ॿिए तरफ़ नून लीग जा जेके कुझु पंहिंजा धड़ा आहिनि उहे बि कारकर्दगी मां ख़ुशि न आहिनि जेके नवाज़ शरीफ़ जा कारकुन आहिनि कुझु शहबाज शरीफ़ जा कारकुन आहिनि हालांकि उन्हनि में बि धड़ा आहिनि। उन बावजूदि PTI हुजे हाणे 27 सेप्टेम्बर जी कॉल ॾिनी आहे वजह छा आहे इन हुकूमत ख़िलाफ़ को प्रेशर डेवलप छो न पियो थिए? प्रॉब्लम इहो आहे त तव्हां मूंखे ॿुधायो त तहरीक इंसाफ़ सां छा न थियो आहे। यानी पाकिस्तान जे मीडिया ते उनजे लीडर जो नालो वठण ते बैन आहे। हाणे हिन मां अंदाज़ो करे सघूं था उनजी इलेक्शन कमीशन में का कानूनी आइनी हैसियत सुप्रीम कोर्ट उनखे बिल्कुलु नल एंड वाइट करे छॾियो। बुनियादी तौर ते कंहिं सियासी जमात सां ईअं कुझु थियो आहे माज़ी में थींदो रहियो आहे पीपल्स पार्टी सां थियो ऐं ॿियूं जमातूं ताड़ियूं वॼाईंदियूं रहियूं हाणे PTI सां थियो आहे ॿियूं जमातूं ताड़ियूं बि वॼाइनि अॻु में नून लीग सां थियो ॿियनि जमातनि ताड़ियूं वॼायूं थिए। सो हर दौर में हिकिड़ी सियासी जमात पुठिजे थी ऐं ॿियूं ताड़ियूं वॼाइनि। सो सुभाणे वारो नून लीग जो बि ईंदो ऐं मुमकिन आहे पीपल्स पार्टी जो वारो शायदि इन करे न अचे त जेको कुझु उनखे चयो वञे पियो उहो कंदी बि अचे थी। पर हाणे फरमाइशूं जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी उनजी सियासी क़ीमत अदा न करे सघंदी। सची ॻाल्हि इहा आहे। हाँ पंजाब में बिल्कुल इशू न आहे। पंजाब जो हिकिड़ी डायनामिक्स ई अलॻि आहे पॉलिटिकल डायनामिक्स। सिंध में जेका सियासी क़ीमत आहे उहो पीपल्स पार्टी अफोर्ड नथी करे सघे। पर हे जेके बाबू वेठा आहिनि इस्लामाबाद में या वॾनि शहरनि जी पोश एरियाज़ में उन्हनि हिकिड़ियूं शयूं अज़्यूम करे वरितियूं आहिनि त तरक़ी जेका नथी थिए उनजो बुनियादी सबबु इहो आहे त मुल्क में सूबा थोरा आहिनि। सूबा जजा थी वेंदा त तरक़ी थी वेंदी। हालांकि इहो अजीब क़िस्म जी
हिकिड़ी ख़ाम ख़याली आहे, इहो ईअं ई आहे जी इमरान ख़ान करप्शन जो नैरेटिव इस्तेमालु कयो हो, जेका ॻाल्हि ठीकु आहे, पर बुनियादी तौर ते करप्शन असल में हिकिड़ो बहानो हो। बाक़ी सियासी जमातूं खे दीवार सां लॻाइणो हो, जंहिंमें कामयाब थी ऐं पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जा हिन वक़्त ताईं 2 प्रोजेक्ट जेके सभिनि खां वॾा प्रोजेक्ट हुआ उहे नाकाम थिया आहिनि। हिकिड़ो तालिबान वारो प्रोजेक्ट हो, हिकिड़ो PTI वारो प्रोजेक्ट हो, ऐं ॿई उन जे कंध में पिया आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त सियासी जमायतनि खे जेकॾहिं ओरिजिनल अवाम जो वोट मिले, सियासी जमायतनि खे पंहिंजे कमकार करण जे लाइ मैदान खुलो मिले, त उहो पंहिंजे नेचुरल अंदाज़ सां ज़िंदा थियनि, वधनि वीजनि ऐं नेचुरल अंदाज़ सां जेकॾहिं मरनि त शयूं आहिस्ते आहिस्ते उन जी जाइ ते नयूं अची वेंदियूं। पर असां वटि हिते थिए ईअं थो त हिकिड़ी दाई आहे ऐं हर दफ़े उहो हिकिड़ा नवां तजुर्बा करे थी। हाणे इन सूरत हाल जे अंदरि हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, जेकॾहिं मुस्लिम लीग नून ऐं पीपुल्स पार्टी इस्टेब्लिशमेंट खे जेकॾहिं को केॾी महिल को हिननि जे अंदरि को हिकिड़ो इहो जरासीम जागी पवे ऐं उन्हनि खे का पंहिंजी सियासत या पंहिंजो नज़रियो यादि अचे, त उन्हनि वटि ऑलरेडी अडियाला जेल में हिकिड़ो ॿियो पतो वेठो आहे, हुनखे रुॻो कढणो पवंदो। अदालतनि जी सूरत हाल मुंहिंजे साम्हूं आहे। समूरा केस जी ॿियनि जा जेका मौजूदा आहिनि उन्हनि जा कीअं ख़तमु थिया, सो हिननि जा थी वेंदा ऐं पोइ हुननि जे इहो बि नथो हूंदी। सो सियासी दुरियूं जेसि ताईं पाकिस्तान जे अंदरि कंहिं हिकिड़े पॉइंट ते हिकिड़े नतीजे ते नथियूं पहुचनि, तेसि ताईं इहे वारे वारे सां कुटिबियूं। ऐं मुंहिंजी ज़ाती राय आहे त इहे कुटिजणु घुरिजनि, इन करे त जेसि ताईं इहे समूरियूं पादर न खाईंदियूं तेसि ताईं कंहिं हिकिड़े पॉइंट ते न बीहंदियूं। नून लीग पीपुल्स पार्टी कुटिबियूं रहियूं, नतीजे में मीसा के जमूरियत ते आयूं, पर जॾहिं हुकूमत आई पीपुल्स पार्टी जी त पहिरीं दफ़ा मियां नवाज़ शरीफ़ कई ऐं कारो कोट पाए हू हलियो वियो हाई कोर्ट जे अंदरि ऐं मीसा के जमूरियत खे उन ॾींहुं पहिरियों धकु लॻो हो, जंहिंजे करे उनखां पोइ आसिफ ज़रदारी सां जेको कुझु थियो। सो असल में सियासत हाणे पाकिस्तान जे अंदरि इन करे अवाम खां कटिजी वई आहे त उन अवाम जे लाइ पंहिंजो रोल प्ले कोन कयो आहे। हाणे अॼु जेके ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि त 99,000 अरब रुपयनि जो पाकिस्तान ते कर्ज़ थियो आहे, यानी 1 लख अरब जो कर्ज़ पाकिस्तान मथां अची पहुतो आहे। तव्हां तसवर करे सघो था त पाकिस्तान कीअं हलंदो, यानी हिकिड़ो कर्ज़ खणो था, उहो कर्ज़ तव्हां व्याज जे लाइ ॾियो था, किस्तूं ॾियो था, वरी टाइम पूरो थिए थो वरी ॿियूं किस्तूं ॾियो था। हे जेके ॿिया आहिनि अकल जा अकाबर, उहे चवनि था त गवर्नेंस सही कोन्हे। बुनियादी तौर ते मसइलो गवर्नेंस जो कोन्हे, मसइलो असल में इहो आहे त अशराफिया जेका आहे पाकिस्तान जी, उहो उनजो मसइलो आहे। पाकिस्तान जो पावर हलाइणो कंहिंखे आहे, इन जो मसइलो आहे। पाकिस्तान जे अंदरि वसीलनि जी डिस्ट्रीब्यूशन कीअं थींदी, उनजो मसइलो आहे। सो इहे शयूं हल नथियूं थियनि। वफ़ाक़ी हुकूमत जो इहा हाल आहे त 2010 में 18वीं तरमीम थी ऐं अॼु उनखे 16 साल थी विया आहिनि, अञा ताईं वफ़ाक़ में ऑफिसूं खुलियूं पियूं आहिनि, हालांकि उहे सूबनि लाइ शिफ्ट थी विया आहिनि इदारा, उहो पुछण वारो कोन्हे। पर गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो सेक्रेटरीट अञा क़ाइमु नथो थिए। इन करे क़ाइमु नथो थिए, सेक्रेटरीट क़ाइमु थींदो, ख़तो किताबत थींदी, उनजे नतीजे में इहो फोरम एक्टिव थींदो, सूबा ईंदा, पंहिंजी ॻाल्हि कंदा। हे हुकूमत उनखां भॼण जे चकर में आहे। उनखां अॻु में PDM जी पहिरीं जेका हुकूमत हुई उहा भॼण जे चकर में हुई। साॻी सूरत हाल तव्हां ॾिसो इमरान ख़ान जे दौर में बि, साॻी सूरत हाल थोरे घणे फ़र्क़ सां नून लीग जे दौर में। हाणे प्रॉब्लम इहो आहे त बुनियादी तौर ते असल मसइलो पाकिस्तान जो इहो आहे। अच्छा, उनखां अलावा रज़ाक साहब हींअर ही अचानक सां हिननि खे छा थी वियो आहे, जेका वॾी सरकार हुजे या ताक़तवर हल्का हुजनि, ही जेका हींअर हिकिड़ो जेकी जीअं ॻाल्हि कई इस्लामाबाद में जेको हिकिड़ो वेठल माइंड सेट आहे, जॾहिं उन्हनि खे ख़बर आहे 4 सूबा असांखां कोन था हलनि, बकौल उहे पाण इंटीरियर मिनिस्टर चए थो पियो त सिस्टम कोलेप्स करे चुको आहे। ऐं उनखां अलावा उन्हनि खे ख़बर आहे त हिन वक़्तु इकोनॉमिकली सिचुएशन छा आहे, असां काथे पिया स्टैंड कयूं। पर उन बावजूदि बलोचिस्तान में छा सूरत हाल आहे, KP में छा सूरत हाल आहे, आज़ाद कश्मीर जी छा सूरत हाल आहे, उन बावजूदि ही नवां सूबनि वारो शोशो छॾे करे उन्हनि बिलाख़िर इहो छो, उन्हनि जी अहिड़ी ख़्वाहिश छो आहे। उनखां पहिरियां बि
जेको प्रोजेक्ट हुयो केनालनि वारो, उनमें बि उन्हनि सिंध जे माण्हुनि सां हिकिड़ी वेसाघाती करण जी कोशिशि कई, पर सिंध जी आवाम रद्द अमल ॾिनो। हिकु दफ़ो ॿीहर जेके धुरियूं आहिनि उहे वरी चाहिनि थियूं त छा सिंध में बि अहिड़ी सूरत हाल थिए ऐं सिंध जा जेके माण्हू आहिनि उहे रोडनि ते निकिरनि? हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त सिंध जे लाइ सची ॻाल्हि इहा आहे त घणा ॾुखिया ॾींहं अचनि था ऐं शायदि उनजो मुंहिंजो ख़्यालु आहे केरु तसवुर बि नथो करे सघे। हिकिड़ी आख़िरी उमेद आहे ऐं उहा सिंध जी आवाम आहे, जंहिंमें तमामु घणो यकीन आहे, छाकाणि त उहो थींदो। पर प्रॉब्लम असल में इहो आहे त आलमी सतह ते जेका हिन वक़्तु पाकिस्तान जी सूरत हाल आहे, उनमें पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट तमामु घणी ताक़तवर आहे, जो ही जेके सियासी दूरियूं आहिनि उहे बि उन्हनि जूं ॿाहूं ॿधल आहिनि, हथ ॿधल आहिनि, उहे ॻाल्हाए नथा सघनि। उन्हनि खे इहो बि अंदाज़ो आहे जेकॾहिं असां अखियूं ॾेखारियूं त ॿियो माण्हू अची वेंदो, छो त सॼो बंदोबस्तु ईअं थिए पियो। मूंखे ॿुधायो त इलेक्शन कमीशन जो चीफ इलेक्शन कमिश्नर घणा साल थिया आहिनि ऐं उहो टेन्यूर ख़तमु थी विया, पोइ मीडिया ते को आवाज़ उथे थो, को ॻाल्हाए थो हुन ते, कुझु बि कोन्हे, डिस्कशन बि नथो थिए। अपोज़िशन लीडर न हुयो, पहिरीं बहानो हुयो, हाणे अपोज़िशन लीडर आहे मौजूदु, तॾहिं कुझु कोन थो थिए। इन क़िस्म जा पाकिस्तान में डेमोक्रेसी जा इदारा जिन जेके आइनी सतह ते मुख़्तलिफ़ इदारनि जी मुक़ररी जेके उन्हनि जा सरबराह करण जे लाइ मैंडेट आहे उन्हनि वटि, उन ते कमु नथो थिए। हाणे जेका ॻाल्हि आहे त इस्लामाबाद जे माइंड सेट जी, आउं जो आई विटनेस आहियां हिकिड़े वॾे अरसे खां 18वीं तरमीम खां पोइ सभिनि ते, असां समेत सभिनि ते इहा महिनत थी ऐं तव्हां शायदि अंदाज़ो नथा करे सघो छा प्रिविलेज हुया। सभु ऑफर थिया त 18वीं तरमीम जे ख़िलाफ़ तव्हां कैंपेन हलायो ऐं उहो कुझु माण्हुनि हलाई, पर उनमें हू कामयाबु कोन थी सघिया। उनजो सबबु इहो आहे त 18वीं तरमीम जे करे पाकिस्तान जे अंदरि पहिरियों दफ़ो हिकिड़ो जेका नई सूरत हाल पैदा थी। तव्हां मूंखे ॿुधायो त ANP फारिग थी या ॿियूं जेके क़ौम परस्त दुरियूं हुयूं फारिग थी हुयूं, इन करे त उन्हनि जा जेके बुनियादी तौर ते जेको नैरेटिव हो उनखे हुन एड्रेस कयो आहे 18वीं तरमीम, सूबनि खे ख़ुदि मुख्तियार कयो। पर प्रॉब्लम असल में इस्लामाबाद जे अंदरि जेको माइंड सेट वेठल आहे, उनखे पाकिस्तान सां जो मसइलो कोन्हे त पाकिस्तान को बहितर थी पवे उनजो नैरेटिव, उनखे प्रॉब्लम इहो आहे त हाणे इस्लामाबाद जो जेको 22 ग्रेड जो ऑफिसर आहे, सिंध में जेको ऑफिसर वेठो आहे उनजी ॻाल्हि छो नथो ॿुधे। असल तकलीफ़ उनखे इहा आहे, उनखे तकलीफ़ इहा आहे त पख्तूनख्वा जे अंदरि उनजी ॻाल्हि नथी ॿुधे, हाणे नथी ॿुधी वञे। हाणे सिर्फ़ु 26 किलोमीटर जे रेडियस जे अंदरि उनजो पावर आहे, इन खां वधीक न आहे। हाणे प्रॉब्लम इहो आहे त इहो जेको वफ़ाक़ आहे, इन वफ़ाक़ जे लाइ सूबा पैसा कलेक्ट कनि था। इहो वफ़ाक़ हिन हिकिड़ो ॿियो अरेंजमेंट कयो आहे पेट्रोलियम लेवी जे हवाले सां। तव्हां सम्झो त राउंड अबाउट 2000 अरब रुपया हे कलेक्ट कंदा, जेके वफ़ाक़ जे पूल में वञनि था, सूबनि जे हिसे मां विराए खणनि था, उहो अलॻि आहे। हाणे प्रॉब्लम इहो आहे त हिन जो पेट जेको आहे सो नथो भरिजे। उहो इन करे नथो भरिजे त ही तव्हांखे ॿुधाइनि था आम आवाम खे त असां ते कर्ज़ु घणो आहे, क़िस्तूं ॾियणियूं। या प्रॉब्लम इहो आहे त पाकिस्तान जे अंदरि 17 अरब डॉलर जेकॾहिं पाकिस्तान जी अशराफिया खे मराहतनि जी सूरत में मिलनि था ऐं 6 अरब डॉलर जा तव्हां मोहताज आहियो, जंहिंजे करे IMF जी पॉलिसी जे करे आवाम खे ॾंडो ॾायो वेठा आहियो। आवाम जो जीअण जंजाल थी चुको आहे, आवाम कुझु करे न पियो सघे। यानी तव्हां मार्केटनि में वञो त हर उहो माण्हू जेके हिकिड़ी शर्ट वठणी आहे, कपिड़नि जो वॻो वठिणो आहे, हिकु त उहो महांगो थी वियो आहे, ॿियो उहो माण्हू जेको साल में 4 भेरा वठंदो हुयो, हाणे साल में हिकु भेरो बि नथो वठे। सो आवाम तमामु घणी तंग थी वई आहे। ॿी ॻाल्हि इहा त पाकिस्तान जी मीडिया जेको आहे, सची ॻाल्हि इहा आहे त उनमें जे लाइ इन क़िस्म जो अरेंज कयो वियो आहे जो सॼो ॾींहुं मुख़्तलिफ़ प्रेस कॉन्फ्रेंसिस आहिनि ऐं कुझु लाइव शयूं आहिनि, कुझु प्रोग्राम आहिनि। आम माण्हू जा जेके इशूज़ आहिनि उहे एड्रेस नथा थियनि। उहे इन करे नथा थियनि त मीडिया जे अंदरां जेका छांटी थी आहे ऐं जेके क़ाबिल ऐं बासलाहियत इन्वेस्टिगेटर या जेके सियासी मामलनि खे सम्झंदड़ रिपोर्टर हुया, उहे फारिग थी विया। त हाणे उनखे जेको मटीरियल खपे उहो केरु फीड कंदो। नतीजे में इहो सॼो फ़ाइदो थिए थो हुकुमरान दुरियुनि खे, अशराफिया खे, ऐं जंहिंजे नतीजे में आवाम जा मसइला एड्रेस ई नथा थियनि। त सभु शयूं ठीकु आहिनि, सॼो ॾींहुं
प्रेस रिलीज़ पढ़ी ॿुधायो माण्हुनि खे ऐं माण्हू हुन में हूंदा ठीकु आहे। माण्हुनि खे इहा जॾहिं हक़ीक़त ख़बर पए त उन सां थिए छा थो त पोइ माण्हू सोचणु शुरू कंदो। सो हिन सॼी सूरत हाल में आउं ज़ाती तौर ते सम्झां थो त ही पाकिस्तान जी जेका मीडिया आहे उहा बि हुननि ठीकु आहे। सां बराबरि जी गिरोह में शरीक आहे। ठीक है वरी मेहरबानी रज़ा खत्री साहब प्रोग्राम में असांखे टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन अवां ॻाल्हि बि ॿुधी पाण सां गॾु प्रोग्राम में रज़ा खत्री साहब मौजूद हुआ। तफ़सीली तौर ते पाण सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कईसूं, ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी ऐं नून लीग जो जेको हालिया हिक ॿिए मथां जेका कशीदगी आहे या जेका लफ़्ज़नि जी हिकिड़ी जेका गोलाबारी आहे, ॿिए तरफ़ PTI पारां जेका प्रोटेस्ट जी कॉल ॾिनी वई आहे, उन हवाले सां पाण तफ़सीली ॻाल्हि ॿोल कईसीं। हींअर प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। मूंखे इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।